वेलकम बैक नाज़रीन। पाण ॻाल्हि कयूं पिया जुडिशल पैकेज जे हवाले सां। जेकी हुकूमत आइनी तरमीमूं आणणु चाहे थी उन में मुंझारो आहे हिन वक़्त ताईं, ऐं जेकी हुकूमती इतिहाद जूं पार्टियूं आहिनि उन्हनि में बि इतफ़ाक़ न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी बि पंहिंजा रिज़र्वेशन्स जेके आहिनि उहे ज़ाहिर करे चुकी आहे इन ते, ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब गुज़िरियल ॾींहुं ख़ानगी टी वी चैनल जे प्रोग्राम में इहो चयो त जेकी 24 आइनी तरमीम बाबति जेके ड्राफ्ट मीडिया में हलनि पिया इहे जेके आहिनि उहे कूड़ा आहिनि, हिन में का हक़ीक़त न आहे। ऐं ॿिए पासे अॼु जेकी डेवलपमेंट थी, मौलाना फज़लुर रहमान PTI अॻवान सद कैसर सां मिलिया, ऐं उनखां बाद में वरी मौलाना फज़लुर रहमान सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात थी आहे। ऐं हिन वक़्तु हुकूमत जी कोशिशि आहे त हू जल्द खां जल्द इन आइनी तरमीमनि ते अमल कराए ऐं इहो बिल पार्लियामेंट में आंदो वञे, ऐं जेके आइनी अदालतूं आहिनि उन्हनि जो क़याम बि अमल में अचे। पाण इन ते बि डिस्कस कंदासीं, ऐं गॾोगॾु डिस्कस कंदासीं त आइनी तरमीमुनि जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल थी आहे, ऐं उन्हनि आइनी तरमीमुनि ख़िलाफ़ केस जी तकड़ी ॿुधणी लाइ अॼु दरख़्वास्त दाख़िल थी, जंहिंमें दरख़्वास्त गुज़ारनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त तजवीज़ कयल तरमीमूं आइन जी भंज कड़ी आहिनि, ऐं गॾोगॾु दरख़्वास्त खे बेंच जी जोड़ जक लाइ कमेटी आॾो रखियो वञे या इस्तदा कई वई आहे। 6 सीनियर वकील आहिनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा, जिन उन्हनि इहा दरख़्वास्त जेको आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में ॾिनी आहे। ऐं पाण ॻाल्हि ॿोल कयूं था, सीनियर कानूनदान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा वकील आहिनि शोहाब सरकी साहब, पाण दरख़्वास्त गुज़ार बि आहिनि इन पिटीशन में, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। शोहाब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम लाइ वक़्तु नो। सर, अवां दरख़्वास्त गुज़ार में शामिल बि आहियो, ऐं अवां खां इहो ॼाणणु चाहींदासीं त अवांजा कहिड़ा एतिराज़ आहिनि दरख़्वास्त में, वकिला बिरादरी जा कहिड़ा एतिराज़ आहिनि? जी अदा, असांजी तक़रीबन 70 पेजनि जी पिटीशन आहे। एतिराज़ त असांजा तमामु घणा, तव्हां वटि शायदि एतिरो टाइम न बि हुजे, पर मां तव्हांखे चीदा ॻाल्हियूं जेके आहिनि न त उन्हनि जो ॿुधायां थो। असां 6 दरख़्वास्त गुज़ार आहियूं। असां 6 ई जेको आहे मेंबर आहियूं पाकिस्तान बार काउंसिल जा, ऐं सुप्रीम कोर्ट जा बि सीनियर वकील आहियूं। असांजो बुनियादी एतिराज़ इन ते आहे जंहिं तरीक़े सां ऐं जंहिं माहौल सां ऐं जंहिं मक़सद जे लाइ हे कयो थो वञे उन सां असांखे सख़्तु इख़्तिलाफ़ आहे। इन में अॻु में बि अमेंडमेंट्स कंदियूं आहिनि जुडिशरी जे हवाले सां, या असांजे इदारो जेको आहे अदलिया जो, इन में माफ़ कजो स्टेक होल्डर्स जेके हूंदा आहिनि, जंहिंमें वकील ऐं जज हूंदा आहिनि, उन्हनि खे ऑन बोर्ड खयो वञिबो आहे, उन्हनि सां डिस्कशन थींदी आहे, अगरि त नियत सही आहे त, ठीकु आहे न। हाणे मुंहिंजी खोड़ सारे जजनि सां, सुप्रीम कोर्ट जे, हाई कोर्ट जे जजनि सां ॻाल्हि थी आहे, तमामु हिकिड़ो परेशानी जी हालत हुननि में आहे। हे जेके तरामीम आहिनि इन्हनि जो नेट रिज़ल्ट इहो थींदो कि हुकूमत जी मर्ज़ी हूंदी कहिड़े जज खे कॾहिं था कढी छॾनि, कहिड़े जज खे कराचीअ मां उछलाए जेको आहे पेशावर में अपॉइंट कनि, कहिड़े जज खे सॼो इख़्तियार हुकूमत हलियो वेंदो, जेको इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी जेको आहे, जंहिंजे करे असां एतिरे वॾनि था जा खोड़ कई आहे, उन जे सख़्तु ख़िलाफ़ आहे। अगरि इहो सॼो पावर एग्ज़ीक्यूटिव खे या पार्लियामेंट खे तो मिली वञे या सरकार खे मिली थो वञे त पोइ आज़ादी जेका अदलिया जी आहे उहा ख़तम थी वेंदी। मनपसंद फ़ैसिला जेके आहिनि उहे थींदा, उन्हनि जी हुकूमत या जंहिंखे असां चवंदा आहियूं एग्ज़ीक्यूटिव, जेको ट्राइकोटमी टे कुंडो आहे, एग्ज़ीक्यूटिव आहे, जुडिशरी आहे, ऐं जेको आहे ब्यूरोक्रेसी आहे, या जेका आहे इन में जेको आहे सॼो बैलेंस ख़तम थी वेंदो। त असांजो बुनियाद जेको जमहूरियत जो आहे उहो लुॾी वेंदो, हिकु पासे सॼो इख़्तियार ऐं इक़्तिदार हलियो वेंदो, त उन में तव्हां सम्झो था कि उन में का बहितरी जी उमेद नथी थी सघे। अच्छा सर, ही अञा जेके हुकूमत पारां जेके तजवीज़ कयूं वयूं आहिनि आइनी तरमीमूं, अञा उहे अञा ड्राफ्ट बि मुकमल नाहे थियो, ऐं अञा हिन जो हुकूमत जेके इत्तेहादी जमातूं आहिनि या अपोज़िशन आहे उन्हनि में बि अञा जेको आहे इतफ़ाक़ न थी सघियो आहे हिन सॼे मामले ते। छा हिन स्टेज ते सुप्रीम कोर्ट इन्हनि खे रोके सघे थी हुकूमत खे तरमीमूं आणण खां? ॾिसो अदा, असां हुननि जूं ड्राफ्ट तरमीम पढ़ियूं आहिनि। हाणे मिसाल आहे कि तरमीम पास थी वञे, मिसाल थो ॾियांव तव्हांखे, अगरि पास थी वई तंहिंजो मतिलबु इहो बि कानून थी वियो कि कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट बि ठही वई, पोइ सुप्रीम कोर्ट बि उन्हनि में कुझु नथी करे सघे। इहो तव्हां थोरो सम्झो। उन में छा आहे कि जेके आइनी मामला, जेके पार्लियामेंट जा आइनी मामला हूंदा, जेके तरामीम हूंदियूं, उहे वरी वेंदियूं कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में। अगरि हे पास थो थी वञे पोइ सुप्रीम कोर्ट जी जुरिसडिक्शन ख़तम थी वञे। ठीकु आहे, हिकिड़ो अजीब सो हिकिड़ो डिसबैलेंस थो थी वञे। तंहिंजे करे असां वटि इहो कानून में इख़्तियार आहे कि प्रोपोज्ड अमेंडमेंट्स जेके हुननि पाण सर्कुलेट कयूं आहिनि, जेके ड्राफ्ट अमेंडमेंट्स आहिनि, ऐं उन खे ई असां एडवांस में चैलेंज था कयूं, बाबा हे ड्राफ्ट अमेंड्स बि थी,
कानून जी आइन जे बुनियादी जेके उसूल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। ठीक है। बुनियादी उसूल जंहिं ते असांजो 1973 जो आइन आहे, 73 वारो जेको आइन आहे, उन में जेको आहे इहो आहे जेको आहे ट्राइकोटमी ऑफ पावर्स। टे इदारा उहे पंहिंजे पंहिंजे दायरे इख्तियार में कमु कंदा। हाणे तव्हां जजनि खे हुकूमत जे अंडर ॾेई छॾंदव, जंहिंमें एतिरे 20, 25, 30 सालनि खां बहस हली मस इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी जो थियो आहे, त पोइ वरी उहो तव्हां जेको 30-40 साल हिते उछलाईंदव उनखे, इहो न वकीलनि खे क़बूल आहे न जजनि खे क़बूल आहे। अच्छा, त सर जेकॾहिं हुकूमत इहे तरमीमी जेके आइनी तरमीमूं आहिनि उहे आणे थी, त छा उन खां बाद में सुप्रीम कोर्ट उनखे रिवर्स करे सघे थी? अदा असांजो झेड़ो इहो ई आहे हुकूमत जो। मां तव्हांखे अॻु में थो ॿुधायां, अगरि हुकूमत बिल आणे थी वञे त पोइ उहा हुकूमत जो इहो आर्गुमेंट हूंदो की हाणे त जेको आहे उहो तरमीम अची वई, हाणे इहो तव्हां चैलेंज रुगो करे था सघो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में, तव्हां सुप्रीम कोर्ट में नथा करे सघो। इन जे करे असां अॻु वठी जेको आहे असां हुन में दाख़िल करे छॾियो आहे। पर इहो अलाह जो शुक्र आहे कि कुछ सियासतदाननि में अञा बि शऊर मौजूदु आहे, अञा बि ज़िम्मेदारीअ जो अहसासु आहे, जंहिंजे करे हुननि खे अक्सरियत न मिली सघी, हुननि जी का मिसकैलकुलेशन थी, जंहिंजे करे हाणे उहो थोरो पोइते थी वियो ऐं असांजी दुआ इहो पोइते ई रहे। अच्छा सर, अवां सां हिते हिकिड़ी ॿी शइ बि ॼाणणु चाहींदुमि त पाकिस्तान बार जे चेयरमैन आहिनि एग्ज़ीक्यूटिव जा फारूक एच नाइक साहिबु, सीनियर कानूनदान आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां उन्हनि जो तालुक़ु आहे। उन्हनि अॼु हिकु तक़रीब ख़िताबु कयो आहे। उन्हनि चयो त जेको अचे पियो जुडिशल पैकेज, इन में छा आहे कंहिंखे बि ख़बर न आहे। अगरि उहो चए थो उनखे ख़बर कोन्हे त पोइ हू चवे पियो त कंहिंखे बि ख़बर न आहे, जेके ॻाल्हियूं गर्दिशूं हलनि थियूं सभु इहे मतिलबु कूड़ ते ॿधल आहिनि, त उन माना ख़बर कंहिंखे न आहे त पैकेज अंदरि आहे छा। तंहिंजो मतिलबु इहे कूड़ जेके आहिनि सरकार ॼाणी वाणी इहे ड्राफ्ट अमेंडमेंट्स प्रपोज कया आहिनि, तंहिंजो मतिलबु हुननि ग़लति कूड़ ॻाल्हायो आहे। तंहिंजो मतिलबु हुननि पंहिंजे जेको पार्लियामेंट्री जेके मेंबर्स आहिनि उन्हनि सां ग़लति बयानी कई आहे, उहा ॻाल्हि बि साम्हूं अचे। ऐं ख़बर नाहे, इहो बि हिकिड़ो ग़लति ॻाल्हि आहे, ख़बर हुजणु खपे स्टेक होल्डर्स खे, जेके ज़िम्मेदारान आहिनि, जेके वकील आहिनि, जेके जज आहिनि, जंहिंजे लाइ थो पैकेज अचे, उन्हनि सां कोई स्टेक होल्डर सां कोई डिस्कशन थी आहे त उहो साम्हूं अचणु खपे। इहा बि ग़लति ॻाल्हि आहे, कंहिंखे ख़बर ई न हुजे तव्हां पंहिंजे लेखे करे वञो, इहा बि मुनासिब। अच्छा सर, जेकॾहिं ही तरमीमूं हुकूमत या अपोज़िशन में इतफ़ाक़ थी वञे थो ऐं हू बिल पेश कनि त छा का वकला तहरीक शुरू थींदी, छा को उनजो बि इम्कान आहे? हिन महिल वकला तमामु ॿरिया वेठा आहिनि, जज जेके आहिनि उहे परेशान आहिनि ऐं आऊं सम्झां थो वकला तहरीक वरी जेको आहे ज़रूरु थींदी। ठीकु आहे शुआब साहब, वॾी महिरबानी तमामु प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, सीनियर कानूनदान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जा सीनियर एडवोकेट शुआब सरकी साहब असां सां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि जेकी आइनी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में ॾिनी आहे जुडिशल पैकेज जे ख़िलाफ़, उन बाबति हुननि असांखे पंहिंजे मौक़िफ़ खां आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे, पुॼाणी तरींदा इजाज़त, अल्लाह के बाद।